आखिर एक सिंधी पंहिंजे ॿिए सिंधी भाउ जो रत केसीं ताईं वहाईंदो त पोइ तोखे कहिड़ो लाचार हुई? जानवर खे इंसाननि जी ॿोली सम्झ में ईंदा असां बि इहो ई चाहियूं मां अॼु वञी मुराद वारनि सां ॻाल्हायां थो तव्हांखे सुभाणे हाल वार में मां तव्हांजी छोकिरी वापसि करायां। उन्हनि मुंहिंजो सिर बि घुरियो मां सम्झो त तव्हां में के जवानी वारा अखर हूंदा त मां खिलंदे वो सिर तव्हांखे पेश कंदुसि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी बेहतरीन अपडेट नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में मंसूर खान वञी मुराद खे मञाए वठंदो आहे फ़ैसिले जे लाइ ऐं इहा बि ॻाल्हि कंदो आहे छोकिरी वापसि कर। ऐं हिते जेको आहे मुराद चवंदो आहे ठीकु आहे तुंहिंजे लाइ सिर बि हाज़िर आहे, तूं चवंदे त सिर बि अॾी ते रखी तुंहिंजे करे दुश्मन जे अॻियां पेश कंदुसि। मंसूर खान चवंदो आहे तूं छोकिरी वापसि कर, तव्हांजो मसइलो मां हल करायां थो ऐं जेको आहे ठाह करायां थो। केसि ताईं हिकु सिंधी ॿिए सिंधी जो खून वाहींदो रहंदो। इहे ॻाल्हियूं ॿुधी जेको आहे मुतमइन थी वेंदो आहे मुराद। होॾां वरी जेको आहे ककर ऐं जेको आहे रहज़न सोडल खे चवंदा आहिनि असां मसइलो हल करण जी कोशिशि में आहियूं, न तूं ख़ुशि न थी तुंहिंजो हितां लाश वेंदो ऐं लाश हितां बची वञे त ॿिए चकर कोन बचंदे। सोडल चवंदो मां त मुड़ुसु माण्हू सम्झी तव्हां वटि आयोसि लेकिन तव्हां सवा पांडी निकितो। वरी हिते रहज़न चवंदो जंग में हर शइ जाइज़ आहे, दुश्मन सां अहिड़ो सलूक कयूं था जेको मूं तोसां कयो आहे। ककर जेको वेंदो आहे सॼी ॻाल्हि कंदो आहे मंसूर खान खे। छोकिरी जेकी आहे उन ॾींहुं भॼी करे वञी पुॻी सोडल वटि, सोडल उन क़ैद करे छॾियो आहे, ॿुधाए कोन थो। मुराद खे पूरी ख़बर आहे, मुराद तोखे बि न ॿुधायो असांखे बि न ॿुधायो ऐं असां तोॾे सम्झूं पिया असांखे छोकिरी वापसि कराए ॾे, ईअं कोन ॿुधाईंदो त मां उन्हनि जा माण्हू अगवा कयूं वेठो आहियां। मंसूर खान चवंदो ठीकु आहे मुंहिंजे करे इहो मसइलो थियो आहे, मुंहिंजे करे तव्हां हथियार खयां आहिनि, मां इहो मसइलो हल कराए ॾींदुसि। छोकिरी 2 ॾींहंनि में अंदरि मां तोखे वापसि कराए ॾींदुसि ऐं जेको आहे इहो फ़ैसिलो बि कराईंदुसि।